ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 26/7/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठी मीठी ॿार, हीअ अनादि ड्रामा फिरंदो ई रहंदो आहे, टिक टिक थींदी ई रहंदी आहे। हिन में हिक जो पार्ट न मिले ॿिए सां, हिन खे यथार्थ सम्झी करे सदा हर्षित रहणो। त कॾहिं बि इहो प्रश्न न उठे कि ईअं छो थो करे। हर हिक जो पार्ट यथार्थ आहे, ईअं सम्झी करे सदा हर्षित रहो। हर्षित रहण जी युक्ति बाबा ॿुधाइनि था। ड्रामा जो ज्ञान प्रश्न, कंहिं युक्ति सां तव्हां सिद्ध करे ॿुधाए सघंदा आहियो कि भॻवानु अची चुकियो आहे? उत्तर आहे कि सिधो चइणो न आहे कि भॻवानु आया आहिनि। हीअं चईंदव त माण्हू हसी उड़ाईंदव, टीको कंदव। छो जी अॼुकल्ह पंहिंजे खे भॻवानु कहलाइण वारा ॾाढा आहिनि, इन करे तव्हां युक्ति सां हलो। पहिरियों 2 बाप जो परिचय ॾियो, हिकु हद जो, ॿियो बेहद जो। हद जे बाप सां हद जो वरसो मिलंदो आहे, बेहद जे बाप सां बेहद जो वरसो मिलंदो आहे। त सम्झदा कि हाणे सतयुगी दुनिया आई आहे, अचण वारी आहे, त बेहद जो बाप असांखे बेहद जो वरसो ॾियणा आहिनि। तॾहिं मञदा कि हा भॻवानु आयो। ओम शांति। रूहानी बाप बि रूहानी ॿारनि खे सम्झाइनि था। सृष्टि त इहे ई आहे न, बाप खे बि हिते ई अचिणो पवंदो आहे असां आत्माउनि खे सम्झाइण लाइ। मूल वतन में त न सम्झाईंदा न, मूल वतन में त निराकार आत्मा आहियूं, कीअं ॻाल्हाईंदियूं। स्थूल वतन में ई सम्झाइबो आहे। बाप ॼाणंदा आहिनि ॿार सभु पतित आहिनि, कोई कम जा न रहिया आहिनि, हिन दुनिया में दुख ई दुख आहे। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां विषय सागर में पिया आहियो, असल में तव्हां खीर सागर में हुया। विष्णुपुरी खे खीर सागर चइबो आहे। अर्थात ईअं न कि हुते कोई नदी खीर वारी नदी हूंदी, हुतां जो पाणी ई एतिरो ताक़तवर हूंदो, एतिरो स्वच्छ हूंदो, जीअं दूध साफ़ु हूंदो आहे, ताक़तवर हूंदो आहे न, ईअं हुतां जो पाणी हूंदो। हाणे खीर जो सागर त हिते मिली न सघे, त तलाव ठाहे छॾिया अथनि। हुते त चईंदा आहिनि दूध जी नदियूं वहंदियूं आहिनि, गांइ बि हुतां जी फर्स्ट क्लास नामी ग्रामी आहे। त दूध जी विशेषता छा आहे? स्वच्छ ऐं ताक़तवर। त पाणी हुतां जो ईअं ईंदो। हिते त मनुष्य बि बीमार थी वेंदा आहिनि, हुते त गायूं बि कॾहिं बीमार न थींदियूं, फर्स्ट क्लास हूंदियूं आहिनि। जानवर आदि कोई बीमार न थींदा आहिनि। हिते ऐं हुते में केॾो फ़र्क़ु आहे। कंहिंखे असां पूरे 84 जन्मनि जो ज्ञान ईअं ॾेई सघंदा आहियूं न। सम्झो गांइ जो एग्ज़ाम्पल वठो, चओ अरे अॼुकल्ह त माण्हू चवंदा आहिनि खीर बि न पीओ, पर पालतू गायूं आहिनि जेकी ख़ुदि उहो कंदा आहिनि, उन्हनि में त कोई उहो त ठीकु ठाक सुठी रीति पालंदा आहिनि न। पर तव्हां गांयुनि जो एग्ज़ाम्पल वठो कि ॾिसो हितां जी गांयुनि कीअं आहिनि, है न। पोइ उन्हनि खे चओ अरे सत्युग में त ॾाढी सुठियूं गांयूं हूंदियूं, असांखे परमात्मा ईअं ॿुधाईंदा आहिनि। त परमात्मा जो परिचय बि मिली वियो। पोइ उन्हनि खे चओ सत्युग में ॾाढियूं सुठियूं हुयूं, त्रेता में बि उन खां पोइ थोरी सुठियूं, द्वापर युग खां गांयुनि खे हीअं थियो आहे। हाणे कलयुग में त ॾिसो गांयुनि जी छा हालत थी वई आहे। त हीअं कंहिंखे असां चक्कर जो ज्ञान बि ॾेई सघंदा आहियूं। परमात्मा चईंदा रहो त परमात्मा जो बि ज्ञान अची वियो। असां आत्मा आहियूं, जॾहिं सत्युग में हुयासीं न, तॾहिं असां फर्स्ट क्लास गांइ जो खीर पींदा हुआसीं, आत्मा जो ज्ञान बि मिली वियो। त युक्ति रचण सां ॾाढो आइडियाज़, बाबा युक्ति रची करे हलंदासीं न त बाबा जी मदद बि ॾाढी मिलंदी। बाबा चईंदा आहिनि कि हुते त जानवर बि बीमार न पवंदा आहिनि। हिते ऐं हुते केॾो फ़र्क़ु आहे। इहो बाप ई अची करे ॿुधाईंदा आहिनि न, दुनिया में ॿियो कोई ॼाणंदो ई न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो इहो पुरुषोत्तम संगम युग आहे, जबकि बाप ईंदा आहिनि सभिनि खे वापसि वठी वञण लाइ। बाप चईंदा आहिनि जो बि ॿार आहिनि, कोई अल्लाह खे, कोई गॉड खे, कोई भॻवान खे पुकारंदो ई रहंदो। हाणे बाबा चवनि था कि मां तव्हांखे आयो आहियां वापसि वठण लाइ, ऐं हर हिकु मूंखे पुकारे ई थो। मुंहिंजे नाम त ॾाढा रखिया अथनि, सुठा व बुरा जो आयो नाम रखी छॾिया अथनि। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो मां आयो आहियां। दुनिया त इहे सम्झी न सघे न, सम्झंदा उहे ई जे 5000 वर्ष पहिरियों सम्झियो। इन करे गायन आहे, कोटनि में कोई में बि कोई। भॻवान खे माण्हू पुकारनि बि था, त बि
सम्झदो कोटनि में कोई, मां जो आहियां जहिड़ो आहियां। श्री अगरि कोई माण्हू चए मूंखे त गणेश जे रूप में भॻवानु खपे, हाणे बाबा जो अहिड़ो रूप त आहे ई न, उहो त करे करे बाबा उन्हनि खे साक्षात्कार कराईंदा आहिनि जेका ज़िद्दी भगत हूंदा आहिनि। लेकिन हिते त असांखे असली जो परिचय ॾियणो आहे न उन्हनि खे। त मां जो आहियां जहिड़ो आहियां ॿारनि खे छा सेखारींदो आहियां उहो त तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो, ॿियो कोई सम्झी बि न सघे। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो असां कोई साकार में न पढ़ाईंदा आहियूं, निराकार, असां कोई साकार सां न पढ़ाईंदा आहियूं, निराकार पढ़ाईंदो आहे। निराकार परमात्मा ईंदी आहे, ज्ञान ॾेई करे हली वेंदी आहे। मनुष्य ज़रूरु मूंझता, निराकार त मथे में रहंदो, उहो कीअं पढ़ाईंदो? तव्हां निराकार आत्मा बि मथे रहंदा हुया न, पोइ हिन तख़्त ते अची करे वेठा आहियो। ये तख़्त त विनाशी आहे न, आत्मा त अकाल आहे न, उहो कॾहिं मृत्यु खे न पाईंदी आहे, शरीर मृत्यु खे पाईंदो आहे। इहे चैतन्य तख़्त आहे असांजो शरीर मृत्यु खे पाईंदो, इहे असांजो चैतन्य तख़्त आहे। अमृतसर में बि अकाल तख़्त आहे न, उहो तख़्त लकड़ी जो आहे, उन वीचारनि खे पतो न आहे अकाल त आत्मा आहे जंहिंखे कॾहिं काल न खाई सघंदो आहे। अकाल मूर्त आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी रहंदी आहे। अकाल मूर्त आत्मा हिकु चैतन्य तख़्त छॾे करे हुन गुजली वेंदो आहे, पोइ ॿियो चैतन्य तख़्त वठंदी आहे। त बाबा चवनि था अकाल मूर्त आत्मा हिकु शरीर छॾे करे ॿियो शरीर वठंदी आहे। उन्हनि खे बि रथ त खपे न, निराकार बाप खे बि ज़रूरु रथ खपे। मनुष्य जो कोई बाप, मनुष्य जो बाबा चवनि था निराकार बाप मूंखे बि रथ खपे मनुष्य जो। छो जे बाप ज्ञान जो सागर ज्ञानेश्वर आहे न, ज्ञान ॾियण वारो ईश्वर। जॾहिं ज्ञानेश्वर, हाणे ज्ञानेश्वर नाम त ॾाढनि जा रखी छॾिया अथनि, पंहिंजे खे ईश्वर सम्झंदा आहिनि, ॿुधाईंदा आहिनि भक्ति जे शास्त्रनि जी ॻाल्हियूं, नाम रखंदा आहिनि ज्ञानेश्वर अर्थात ज्ञान ॾियण वारो ईश्वर। केॾो वॾो पाप आहे न, केॾो वॾो पाप आहे। इहे बि असां कंहिंखे ज्ञान ॾियूं, कंहिंजो ज्ञानेश्वर नाम हुजे त उनखे बि लॻे न कि हा माण्हू त ख़ुशि थी वेंदा आहिनि अगरि कंहिंखे चऊं न हीअ त ज्ञानेश्वर आहे, ईश्वर ज्ञानेश्वर अर्थात ज्ञान ॾियण वारो ईश्वर, उहो ॾाढो ख़ुशि थी वेंदो आहे, मुंहिंजो ॿारु ज्ञान ॾियण वारो ईश्वर आहे। नाम जो ई ॾिसो केॾी महिमा आहे, लेकिन इहा सच्चाई थोरी आहे, ॿियो ई कूड़ो आहे न। अॼु कोई माण्हू पंहिंजो नाम रखे PM प्राइम मिनिस्टर आहियां मां, पंहिंजे नाम जे अॻियां टाइटल लॻाए, अचे वरी मुंहिंजो ॿारु त प्राइम मिनिस्टर आहे, भले हुनखे एतिरी फैसिलिटी न आहे, लेकिन टाइटल बि रखे सघंदो आहे कोई। त ॾिसो अज्ञान काल में छा आहियूं, हाणे असांखे ज्ञान काल में अगरि कोई चए छा असां कंहिंखे चऊं कि अरे हीअ त ज्ञान ॾियण वारो ईश्वर आहे, हिन जो नाम ज्ञानेश्वर आहे, असां हुनखे ॿियो ई ज्ञान ॾियणु लॻी वञूं। त भक्ति ऐं ज्ञान में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। भक्ति में अंधश्रद्धा ॾाढी आहे, माण्हू ख़ुदि जो नाम रखी छॾंदा आहिनि, पोइ ख़ुदि खे ईश्वर कहलाईंदा आहिनि। उहो त ज्ञान सागर त परमात्मा आहे न, उन्हनि खे ई गॉड फादर चइबो आहे न। हिते त ढेर भॻवान थी विया आहिनि, जॾहिं ॾाढी ग्लानी थी वेंदी आहे, ॾाढा ग़रीब थी वेंदा आहिनि, ग़रीब अर्थात ज्ञान गुण शक्तियुनि सां जॾहिं सभु आत्मायूं ग़रीब थी वेंदियूं आहिनि, दुखी थी वेंदियूं आहिनि, तॾहिं मां ईंदो आहे। वैसे भले माण्हुनि वटि थोरो पैसो आहे त चवनि था करोड़पति आहियूं, लेकिन सत्युग जे हिसाब सां त ॿार ग़रीब ई थी विया आहिनि न। त बाबा चवंदा आहिनि तॾहिं मां ईंदो आहे, छो जो ॾिसो दुख में ई माण्हू खे भॻवान जी ॻाल्हियूं ॿुधायो न त सम्झंदा, सुख में ॿुधाईंदा न त न सम्झंदा। ऐं दुख में बाबा छो ईंदो आहे, छो जो हिन समय सभी धर्म मौजूदु आहिनि, सभी आत्मायूं मौजूदु आहिनि, थोरियूं आहिनि मथे जो ईंदी रहंदियूं आहिनि, तॾहिं ई बाबा अंत में ईंदा आहिनि। छो जो बाबा सर्व जो सदगति दाता आहे। बाप खे चईंदा आहियूं ग़रीब निवाज, आख़िरी उहो ॾींहुं ईंदो आहे जो ग़रीब निवाज बाप ईंदा आहिनि।
ॿार बि ॼाणंदा आहिनि बाप अची करे स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि न, हुते त अथाह धन हूंदो, पैसा कॾहिं गिणबा न आहिनि हुते। हिते हिसाब कढंदा आहिनि, एतिरा अरब खरब ख़र्चो थियो, हुते इहा कमु ई न आहे, अथाह धन आहे हुते त माण्हू हिसाब लॻाईंदा न। हाणे त ॿारनि खे मालूम पियो बाबा आया आहिनि असांखे पंहिंजे घर वठी वञण लाइ। ॿारनि खे पंहिंजो घर भुलिजी वियो आहे न, भक्ति मार्ग में धक्का खाईंदा रहंदा आहिनि। इनखे चइबो आहे राति, भॻवान खे ढूंढंदा ई रहंदा आहिनि, परंतु भॻवान कोई खे मिलंदो ई न आहे भक्ति मार्ग में। हाणे भॻवान आया आहिनि, इहे बि तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो, है न। निश्चय बि आहे ईअं न, सभिनि खे पको निश्चय आहे, कोई न कोई समय माया भुलाए ॾींदी आहे, अर्थात कोई न कोई अहिड़ी परिस्थिति अची वेंदी आहे जो माण्हू भुलिजी वेंदा आहिनि कि मूंसां गॾु बाबा आहे, ॻाल्हियुनि में ई फसी वेंदा आहिनि। तॾहिं बाप चवंदा आहिनि आशीर्वाद मूंखे ॾिसंदा आहिनि, मुंहिंजा ठहींदा आहिनि, ॿियनि खे बि ॿुधाईंदा आहिनि, ओहो माया तव्हां केतिरी ज़बरदस्त आहियो, पोइ बि बागंती करे ॾींदा आहिनि। बाबा जा ठहींदा आहिनि, बाबा खे ॾिसंदा आहिनि, ॿियनि खे ॿुधाईंदा आहिनि, त बि हली वेंदा आहिनि। बाबा चवनि था फारकती देवंती थी वेंदा आहिनि, पोइ उहो छा वञी करे जनमु वठंदा, ॾाढो ई हल्को जनमु पाईंदा, इम्तिहान में नापास थी विया न। इहा आहे मनुष्य खां देवता ठहिण जो इम्तिहान। बाप ईअं त न चईंदा कि सभु नारायण ठहींदा, न, जो सुठो पुरुषार्थ कंदा उहो पद बि सुठो पाईंदा। बाप सम्झी वेंदा आहिनि केरु सुठो पुरुषार्थी आहे, जो ॿियनि खे मनुष्य खां देवता ठाहिण जो पुरुषार्थ कराईंदो आहे, जो ॿियनि खे मनुष्य खां देवता ठाहिण जो पुरुषार्थ कराईंदो आहे। बाबा सम्झी वेंदा आहिनि केरु सुठो पुरुषार्थी आहे, जो ॿियनि खे मनुष्य खां देवता ठाहिण जो पुरुषार्थ कराए, अर्थात बाप जी पहचान ॾे। अॼुकल्ह ऑपोज़िशन में केतिरा मनुष्य पंहिंजे खे भॻवानु चईंदा रहंदा आहिनि, तव्हांखे अबलायूं सम्झंदा आहिनि। हाणे उन्हनि खे कीअं सम्झायूं कि भॻवानु आयो आहे, सिधो चईंदा भॻवानु आयो आहे त कॾहिं न मञंदा, इन करे सम्झाइण जी बि युक्ति खपे। ईअं कॾहिं कंहिंखे चइणो न आहे कि भॻवानु आया आहिनि, उन्हनि खे सम्झाइणो आहे तव्हांजा ॿ बाप आहिनि, हिकु पारलौकिक बेहद जो बाप, ॿियो लौकिक हद जो बाप। सुठी रीति परिचय ॾियणो आहे जो सम्झे कि इहा ठीकु चईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि सुठी रीति उन्हनि खे परिचय ॾियणो आहे जो सम्झे इहा ठीकु चईंदा आहिनि। ॿ बाप जो परिचय ॾियो, ॿ बाप जो परिचय ॾेई करे पोइ उन्हनि खे चओ ॾिसो दुख में त भॻवानु ई यादि ईंदो आहे, लौकिक बाप बि चईंदो आहे हुनखे ई यादि करो था। हाणे दुनिया में दुख ॾाढो आहे न, ऐं कलयुग खां पोइ सतयुग बि अचण वारो आहे, ऐं सतयुग जे लाइ वरसो त असांजो पारलौकिक बाप ई ॾेई सघंदो, उहो मथे वेही कीअं ॾींदो, त ज़रूरु हुनखे हेठि अचिणो पवंदो न। त इहो ई समय आहे जॾहिं पारलौकिक बाप अची करे असांजा दुख दूरि करे असांखे सुख जो वरसो ॾियनि था। त इहा सुठी रीति परिचय ॾियणो आहे जो सम्झे त ठीकु आहे, बेहद जे बाप सां वरसो कीअं मिलंदो आहे इहो कोई ॼाणंदो न आहे, वरसो मिलंदो ई आहे बाप सां। ॿियो कोई बि ईअं कॾहिं चईंदा न कि मनुष्य खे ॿ बाप आहिनि, त सिद्ध करे ॿुधाईंदा आहियो हद जे लौकिक बाप सां हद जो वरसो, बेहद जे पारलौकिक बाप सां बेहद जो वरसो, अर्थात नई दुनिया जो वरसो मिलंदो आहे। नई दुनिया आहे स्वर्ग, सो त जॾहिं बाप अचे तॾहिं ई अची करे ॾींदा। हा उहो बाप आहे नई सृष्टि जो रचण वारो, उहो बाप आहे ई नई सृष्टि जो रचण वारो। बाक़ी तव्हां सिर्फ़ु चईंदा भॻवानु आयो आहे त कॾहिं न मञंदा। उन्हनि खे चओ हाणे कलयुग खां पोइ सतयुग अचण वारो आहे त भॻवानु नई सृष्टि रचण आहिनि, त बि थोरो दिमाग़ में लॻंदो, न त डायरेक्ट चईंदासीं त मञंदा न, टीका कंदा।
ॿियो ई टीका कंदा, ॿुधंदा ई न। सत्युग में त सम्झाइणो न हूंदो आहे, न सम्झाइणो तॾहिं पए जॾहिं बाप अची करे शिक्षा ॾे। सुख में सिमरण कोई न कंदा आहिनि, दुख में सभु बाबा खे यादि कंदा रहंदा आहिनि। सुख में सिमरन कोई न कंदा आहिनि, दुख में बाबा खे सभु यादि कंदा रहंदा आहिनि। त उन पालौकिक बाप खे ई चइबो आहे दुख हरता सुख करता। दुखनि सां लिबरेट करे गाइड ठही पोइ वापसि असांखे पंहिंजे घर वठी हलंदा आहिनि शांति धाम में। पोइ हुतां खां असां नंबरवार पंहिंजे सुखधाम में ईंदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि कि मां तव्हांखे दुखनि सां लिबरेट करे गाइड ठही पंहिंजे घर स्वीट होम में वठी वेंदो। उन्हनि खे चइबो आहे स्वीट साइलेंस होम। हुते असां कीअं वेंदासीं इहे कोई न ॼाणंदो आहे, न रचता न रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा असांखे बाबा निर्वाण धाम में वठी वञण लाइ आया आहिनि। सभु आत्माउनि खे वठी वेंदा, हिक खे बि न छॾंदा। उहा आहे आत्माउनि जो घर, इहा आहे शरीरनि जो घर। त पहिरियों बाप जो परिचय ॾियणो खपे। उहो निराकार बाप, उनखे परम पिता बि चइबो आहे। परम पिता अक्षर राइट आहे ऐं मिठो आहे। सिर्फ़ु भॻवानु ईश्वर चइण सां वरसे जी ख़ुशबू न ईंदी। सिर्फ़ु भॻवानु ईश्वर चइण सां वरसे जी ख़ुशबू न ईंदी। तव्हां परम पिता खे यादि कंदा आहियो त वरसो मिलंदो आहे। बाप आहे न, इहे बि ॿारनि खे सम्झाइबो आहे। सत्युग आहे सुखधाम, स्वर्ग खे शांति धाम न चईंदासीं। शांति धाम जाते आत्मायूं रहंदियूं आहिनि, सुखधाम जाते आत्मायूं शरीर सां गॾु सुख शांति पवित्रता संपन्न रहंदियूं आहिनि। पवित्रता सां ई सुख शांति ईंदी आहे। इहा बिल्कुलु पक्को करे वठो कि शांति धाम में असां आत्मायूं रहंदा आहिनि, सुखधाम में मनुष्य सुख शरीर सां गॾु आत्मा सुख वठंदी आहे। बाप चईंदा आहिनि ॿार तव्हांखे वेद शास्त्र आदि पढ़ण सां कुझु बि प्राप्ति न थींदी आहे। हा, बाक़ी इहे सभु पढ़ंदे असांजी भक्ति जो अंत जो समय अची वेंदो आहे। शास्त्र पढ़ंदे ई भॻवान खे पाइण लाइ न, भॻवानु चईंदा आहिनि मां कंहिंखे बि शास्त्रनि सां न मिलंदो आहे। जॾहिं शास्त्र व्रत जप तीर्थ करे करे माण्हू थकिजी पईंदा आहिनि न, पोइ मां उन्हनि खे मिलंदो आहे। मूंखे हिते सॾ ई कंदा आहिनि कि अची करे हिन पतित दुनिया खे पावन ठाहियो। इहे ॻाल्हियूं कोई सम्झंदो ई न आहे। पथर बुद्धि आहे न कि भॻवान खे असां सॾ कंहिं कम जे लाइ था करूं त उहो ई अची करे कंदो न। बाबा बि असांखे छा कयो अथई, पवित्र ठहो योगी ठहो। पवित्रता सां ई सभु कुझु मिली वेंदो। पवित्र ठहो, मूंखे यादि करो, सभु मिली वेंदो। स्कूल में ॿार न पढ़ंदा आहिनि त चईंदा आहिनि इहे त जीअं पथर बुद्धि आहे। सत्युग में ईअं न चईंदासीं। पारस बुद्धि ठाहिण वारो आहे परम पिता परमात्मा, बेहद जो बाप। इन समय तव्हांजी बुद्धि आहे पारस, छो जी तव्हां बाप सां गॾु आहियो न। पोइ सत्युग में हिकु जनम में बि एतिरो जरा फ़र्क़ु ज़रूरु ज़रूरु पवंदो। मतिलबु हुते दिन प्रतिदिन असांजी धीरे धीरे डिग्री कम थींदी वेंदी आहे। 1250 में एतिरी धीरे धीरे थींदी आहे कि 1250 में 2 कला घटि थी वेंदी आहे। 2 कला घटि थी वेंदी आहे। सेकेंड बाय सेकेंड 1250 वर्ष में कला कम थींदी रहंदी आहे। तव्हांजो जीवन हिन समय हिकदमि परफेक्ट ठहींदो आहे। जबकि तव्हां बाप मिसल ज्ञान जो सागर, सुख जो सागर ठाहींदा आहियो, सभु वरसो वठी वठंदा आहिनि। तव्हांजो जीवन हिन समय हिकदमि परफेक्ट ठहींदो आहे। जबकि तव्हां बाप मिसल ज्ञान जो सागर, सुख जो सागर ठहींदा आहियो।
त सभु वरसो वठी वठंदा आहिनि। बाप ईंदा ई आहिनि वरसो ॾियणु। पहिरियों पहिरियों त शांतीधाम वेंदा आहियो, पोइ सुखधाम में ईंदा आहियो। शांतीधाम में त शांती आहे, पोइ सुखधाम में वेंदा आहियो, हुते अशांती जरा बि न हूंदी आहे। पोइ हेठि उतरणो हूंदो आहे न, मिनट बाय मिनट असांजी उतराई थींदी आहे। नई दुनिया सां पुराणी दुनिया थींदी आहे। तॾहिं बाप चवंदा आहिनि हिसाबु कढो, 5000 वर्ष में एतिरा मास, एतिरा घंटा, त मनुष्य वंडर खाईंदा आहिनि। तॾहिं बाबा चयो हुई हिसाबु कढो, 5000 वर्ष में एतिरा घंटा, एतिरा मास, त मनुष्य वंडर खाईंदा आहिनि। ये हिसाब त पूरो ॿुधायो, एक्यूरेट हिसाब लिखणो खपे, जंहिंमें जरा बि फ़र्क़ु न पए, जंहिंमें जरा बि फ़र्क़ु न पए। मिनट बाय मिनट टिक टिक थींदी रहंदी आहे, सॼो रील रिपीट थींदो आहे, फिरंदो फिरंदो पोइ रोल थी वेंदो आहे, पोइ उहो ई रिपीट थींदो आहे। इहे ह्यूज रोल ॾाढो वंडरफुल आहे। इन जो माप आदि न करे सघंदा आहियूं। सॼी दुनिया जो बि पार्ट हलंदो आहे, टिक टिक थींदो ई रहंदो आहे, हिकु सेकेंड न मिले ॿिए सां। बाबा चवंदा आहिनि ॾिसो केॾो वंडर आहे न। बाबा त चवंदा आहिनि फीचर्स बि एक्यूरेट हिक जा न मिलनि ॿिए सां, इहे चकर फिरंदो ई रहंदो आहे। उहो थींदो आहे हद जो ड्रामो, इहो थींदो आहे बेहद जो ड्रामो। आदि अॻियां तव्हां कुझु बि न ॼाणंदा हुयो कि अविनाशी ड्रामो आहे। अॻियां असां कुझु बि न ॼाणंदा हुआसीं कि अविनाशी ड्रामो ठहियलु, असां त केॾा मुंझी वेंदा हुआसीं न। हाणे त बाबा असांखे सदा ख़ुशि रहण जे लाइ हिकु पॉइंट ॾाढो सुठो ॿुधायो अथई। वैसे त पूरो ई ज्ञान ॾाढो सुठो आहे, लेकिन इहे ड्रामा में हीअं सीन हूंदल हुई, बनी बनाई बन रही, जो थियणो आहे उहो ई थींदो, नई ॻाल्हि न आहे। लेकिन असांखे पंहिंजी स्थिति एॾी शक्तिशाली ठाहिणी आहे कि हुन जे कारण असां हिलूं न। पहिरियों पहिरियों त बाप जो परिचय ॾियणो आहे। बेहद जो बाप बेहद जो वरसो ॾींदा आहिनि, उन्हनि जो नाम शिव आहे। बाप चवंदा आहिनि मां ईंदो ई तॾहिं आहे जॾहिं अति धर्म जी ग्लानी थींदी आहे। हिनखे चइबो आहे घोर कलयुग। हर धर्म में तमो प्रधानता थी वई आहे। हिते ॾाढो दुख आहे। कई आहिनि जो चवंदा आहिनि अहिड़े घोर कलयुग में पवित्र कीअं रही सघंदा आहियूं, परमात्मा शक्ति सां रही सघंदा आहियूं, परंतु उन्हनि खे पतो ई न आहे कि पावन ठाहिण वारो केरु आहे। ऐं अगरि असां कंहिंजे चए ते था हलूं कि पावन ठहो, है न, अगरि असांखे निश्चय हूंदो कि मां भॻवान जे चए ते हलां थी, त भॻवानु 1000 भुजायूं वारो भॻवानु तव्हांजी सदा सेवा में हाज़िर रहंदो। त बाबा चवनि था बाप ई संगम ते अची करे पवित्र दुनिया ठाहींदा आहिनि, स्थापना कंदा आहिनि। हुते स्त्री पुरुष ॿई पवित्र रहंदा आहिनि, हिते ॿई अपवित्र आहिनि। इहा आहे ई अपवित्र दुनिया। लेकिन हिते जो बाबा जी श्रेष्ठ मत ते बाबा ते निश्चय रखी हलंदो। ऐं कल्ह बाबा चयईं कि कल्प कल्प जी विजयी आत्मायूं मां हर कल्प पवित्र रहंदी आहे। हर कल्प मां अपवित्रता ते संपूर्ण विजय प्राप्त करे हर कल्प मां इष्ट देव ठहींदी ई आहियां। त हीअं ई असांखे जो बाबा असांखे युक्ति ॿुधाईंदा आहिनि, इहे असांखे यादि रखी मन में दृढ़ संकल्प करणो खपे। मन में दृढ़ संकल्प करणो खपे कि मां परमात्मा जी संतान, परम पवित्र परम पूज्यनीय आत्मा आहियां। परम पवित्र परम पूजनीय आत्मा आहियां। संपूर्ण अपवित्रता ते विजय प्राप्त करण वारी।
इहा बाबा चवंदा आहिनि की हुते स्त्री पुरुष ॿई पवित्र रहंदा आहिनि, इहे ॿई अपवित्र आहिनि। इहा आहे ई अपवित्र दुनिया, उहा आहे पवित्र दुनिया, स्वर्ग हेवन। इहा आहे दोजक नर्क हेल। तव्हां ॿार सम्झी विया आहियो नंबरवार पुरुषार्थ अनुसार की इहा दुनिया छा आहे, उहा दुनिया छा हुई। सम्झाइण में बि महिनत आहे। ग़रीब झटि सम्झी वेंदा आहिनि। दिन प्रतिदिन वृद्धि थींदी रहंदी आहे न। पोइ मकान बि एतिरा वॾा खपनि, एतिरा ॿार ईंदा। छोजी बाप त हाणे काॾे वेंदो न अॻियां त बिगर कोई जे चए बाबा आप ई हली वेंदा हुया। हाणे त ॿार हिते ईंदा रहंदा आहिनि। ठंडी में बि अचिणो हूंदो आहे, प्रोग्राम ठाहिणो पए, फलाणे समय ते अचो, पोइ भीड़ न थींदी। सभई इकठा हिकु समय त अची न सघनि। ॿार वृद्धि खे पाईंदा रहंदा आहिनि। हिते नंढो मकान ॿार ठाहींदा आहिनि। हुते त ढेर महल मिलंदा असांखे। हुते त एॾी जॻह हूंदी, हिकु महल। बाबा चईंदा आहिनि न शादी थी वेंदी ॿारनि जी त उन्हनि खे ॿियो महल ठाहे ॾींदासीं। इहे त तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। पैसा सभु मिटी में मिली वञणा आहिनि। ॾाढा अहिड़ा ईअं चवंदा आहिनि जो खड्डा खोदे करे बि अंदरि रखी ॾींदा आहिनि। ॾाढा ईअं कंदा आहिनि जो पैसे खे खड्डा खोदी करे अंदरि रखी छॾींदा आहिनि। पोइ या त चोर खणी वेंदा या पोइ खड्डे में ई अंदरि रहिजी वेंदा। पोइ खेती खोदण समय धन निकिरंदो आहे न। पहिरियों निकिरंदो आहे न केॾो, हाणे बि किथे किथे निकिरंदो हूंदो। हाणे विनाश थियणो आहे, सभु दॿी वेंदो। चईंदा आहिनि न कंहिंजी दॿी रही धूल में, कंहिंजी राजा खाए। हिते हुते सभु कुझु, पोइ हुते असांखे सभु कुझु नयो मिलंदो आहे न। ॾाढा अहिड़ा राजनि जा किला आहिनि जिते ॾाढो सामान दॿल उहो हूंदो आहे। वॾा हीरा बि निकिरंदा आहिनि न जो 1000 लाखों जी आमदनी थी वेंदी आहे। ईअं न की तव्हां स्वर्ग में खोदे करे ईअं कोई हीरा आदि कढंदव न। हुते त हर चीज़ जी खानियूं आदि सभु भरपूर थी वेंदियूं। हिते त कलराटी ज़मीन आहे त ताक़त ई न आहे। बीज त बोईंदा आहियूं, उन्हनि में दम न रहंदो आहे। किचड़ पिटी अशुद्ध चीज़ विझी छॾंदा आहिनि। हुते त अशुद्ध चीज़ जो नाम निशान ई न हूंदो। एवरीथिंग इज़ न्यू मिलंदी असांखे। एवरीथिंग न्यू मिलंदी असांखे। सभु चीज़ नयूं मिलंदी। सोचो, आत्मा नई, शरीर नयो, पूरी प्रकृति नई। स्वर्ग जो साक्षात्कार बि ॿार करे ईंदा आहिनि। हुतां जी ब्यूटी बि नेचुरल हूंदी। हाणे तव्हां ॿार उन दुनिया में वञण जो पुरुषार्थ था करो। अच्छा, मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार हिन समय ई बाप समान परफेक्ट ऐं पूरो वरसो वठिणो आहे। बाप जी सभु शिक्षाउनि खे स्वयं में धारण करे उन्हनि जे समान ज्ञान सागर सुख शांति जो सागर ठहिणो। हिन समय बाप समान परफेक्ट ऐं पूरो वरसो असांखे वठिणो आहे बाबा खां। ऐं बाप जी सभु शिक्षाउनि खे स्वयं में धारण कर उन्हनि जे समान ज्ञान सागर सुख शांति जो सागर ठहिणो आहे। ॿियो आहे बुद्धि खे पारस ठाहिण लाइ पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियणो आहे असांखे। निश्चय बुद्धि ठही मनुष्य का देवता ठहिण जो इम्तिहान पास करिणो आहे। निश्चय बुद्धि ठही मनुष्य का देवता ठहिण जो इम्तिहान पास करिणो असांखे। हिन जे लाइ पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियो।
वरदाना निश्चित विजय जे नशे में रही बाप जी पदम गुणा मदद प्राप्त करण वारा माया जी ठम। बाप जी पदम गुणा मदद जी पात्र ॿार माया जी वार खे चैलेंज कंदा आहिनि कि असांजो तव्हांजो कमु आहे अचणु, असांजो कमु आहे तव्हां ते विजय प्राप्त करणु। पर हाणे उहा अची छो, हाणे त वीचारी उहा बि थकिजी पई आहे। हाणे छो असां माया जो आह्वान करो, चओ तूं बि वञ, असां हुनखे कुझु चऊं न, लेकिन असां सिधा बाप जी यादि में रहूं त उहा संकल्प बि न कंदी अचण जो। त बाबा चवनि था तव्हां चैलेंज करो माया खे, पोइ अची अची करे थकिजी वेंदी, पोइ ईंदी ई न। तव्हांजो कमु आहे अचणु, असांजो कमु आहे विजय प्राप्त करणु। उहो माया जे शेर रूप खे चीटी सम्झंदा आहिनि, छो जी ॼाणंदा आहिनि कि इहा माया जो राज्य हाणे समाप्त थियणो ई आहे। हाँ, असां अनेक बार विजी आत्माउनि जी विजय 100% निश्चित आहे। ये निश्चित जो नशो बाप जी पदम गुणा मदद जो अधिकारी प्राप्त कराईंदी आहे, अधिकार प्राप्त कराईंदी आहे। असां जेतिरो बाबा जे मथां विश्वास रखंदासीं न, ओतिरो असांखे पदम गुणा मदद जो अधिकार मिली वेंदो आहे। सिर्फ़ु असांखे ॻाल्हि मथे ॾेई करे बसि बाबा खे यादि कंदा रहो। हिन नशे सां सहज सां माया जी ठही वेंदासीं। स्लोगन आहे त कल्ह बाबा चई यादि रखो कल्प कल्प जी पवित्र, कल्प कल्प मां पवित्र ठही आहियां। अॼु यादि रखिजो कि बाप जी पदम गुणा मदद जो मां अधिकार प्राप्त करण वारो आत्मा आहियां। छो जी असांखे पतो ई आहे कि मुंहिंजी त विजय थियणी आहे, मूंखे त माया ते विजय प्राप्त करे अष्ट रत्ननि में अचिणो ई आहे। हिन नशे सां सहजी माया जी थी वेंदा। स्लोगन आहे संकल्प शक्ति के जमा करे स्वस्थिति और विश्व प्रति इनके सहयोग करो। स्व प्रति और विश्व प्रति इन के प्रयोग करो। पंहिंजी संकल्प शक्ति के जमा करे स्व जे स्वभाव संस्कारनि खे ख़तमु करण लाइ ऐं विश्व जी सेवा प्रति उनखे यूज़ करो, प्रयोग करो, वेस्ट न करो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।